नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ वारियां मोरी में ज़मीन जी मालिकी तां भाइरनि में तकरार थी पियो, जॾहिं त हिकु अगरो भील पंहिंजे हिसे जी ज़मीन मक़ादे ते ॾियण बाद पंहिंजे भाइरनि जी ज़मीन कब्ज़ो करण जे लाइ खिपरो थाणे ते NC दाख़िल कराए पोयां भाइरनि जी ज़मीन ते पंहिंजो सामान रखी मुबीना तौर ते कब्ज़ो करे छॾियो। कब्ज़े ख़िलाफ़ मुतासिर धीर जो खिपरे जे साफ़िन आॾो जमाल भील, हैदर भील, वरजान भील जी अॻुवाणी में कूड़ी NC दाख़िल कराइण ते खाते जी ज़मीन ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ एहतजाज कयो। एहतजाज दौरान जमाल, हैदर ऐं वरजान भील ॿुधाए त असांजे भाउ जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न आहे। हिन पंहिंजे हिसे जी ज़मीन मक़ादे ते ॾेई असां ख़िलाफ़ कूड़ी NC दाख़िल कराए पोयां असांजे खाते जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, जेको छॾाए ॾिनो वञे। एहतजाज बाद मुतासिर धुर कब्ज़ो कंदड़ भाउ अगरो भील ख़िलाफ़ ऐं हुन जा ॿिया भाइर जमाल भील, हैदर भील, वरजान भील DSP खिपरो फज़ल हक़ चांडियो वटि कब्ज़ो कंदड़ भाउ ख़िलाफ़ दाहूं खणी पहुची विया आहिनि, जॾहिं त DSP खिपरो फज़ल हक़ चांडियो खिपरो पुलिस खे जांच जी हिदायत कंदे कब्ज़ो ख़त्म कराइण जो हुकुम कयो आहे। बनी अलग आ हिते टपड़ उछले कल से पुलिस वठी आयो बेगुनाह बने सही बनिन ते कब्जा वठो करे माण्हुनि जे चवण ते केरा सा गल बधराई बेगुनाह पुलिस वठी आयो हुन जो विरासती अलग आ बाइकड़ बनी ते कब्जो कयो सन नहीं असां ते ही अगरो भील हिन जी बनी अलग आ धार आ असीं 6-7 भा आहियूं असां जी बनी ते ही कब्जो चाहे तो असां थाने ते दरखास्त ॾेई आया आहियूं। फालतू माण्हू जेको हिनखे फिटाइण वारा ये हिनखे चोरनि था ऐं हिकिड़ो कब्ज़े ते माई खे छॾे संदी घरवारी खे दर बदर करे हिते छॾी अथसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।